त इन्ना आतैना कल कौसर प्यारण वारो वेठो वा। ओ कॾहिं न पंहिंजो ॿेड़ो बुॾंदो, कॾहिं न पंहिंजो ॿेड़ो बुॾंदो, तारण वारो वेठो वा। इन्ना आतैना कल कौसर प्यारण वारो वेठो वा। त इन्ना आतैना कल कौसर प्यारण वारो वेठो वा। ओ कॾहिं न पंहिंजो ॿेड़ो बुॾंदो, कॾहिं न पंहिंजो ॿेड़ो बुॾंदो, तारण वारो वेठो वा। इन्ना आतैना कल कौसर। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या रहमतल लिल आलमीन। गुज़ारिश है तमाम उशाकान रसूल के त ही असांजे दोस्त साईं शौकत हुसैन चांडियो जो चैनल है यूट्यूब ते, उनके सब्सक्राइब कयो। इन चैनल ते मुख़्तलिफ़ सिंध जा मशहूर मरूफ़ नात ख़्वान जूं नातूं ऐं कसीदा, मौला अली साईं जो ज़िक्र, हुज़ूर जी आल जो ज़िक्र, असहाब जो ज़िक्र हूंदो आहे। अवां सभु इन चैनल के सब्सक्राइब कयो। मां हाफ़िज़ मोहम्मद असलम बुगियो, मुझे हिन साल जो जेको एल्बम आहे उन जी ॿिनि सिटुनि सां, नात जे ॿिनि सिटुनि सां इख़्तिताम कंदुसि। त इन्ना आतैना कल कौसर प्यारण वारो वेठो वा। ओ कॾहिं न पंहिंजो ॿेड़ो बुॾंदो, कॾहिं न पंहिंजो ॿेड़ो बुॾंदो, तारण वारो वेठो वा। इन्ना आतैना कल कौसर प्यारण वारो वेठो वा।